सामने से गुजरने वाला ये दस्ता फौजी इस्तिलाह में परचम पार्टी कहलाता है। ये चाको चौबन और मुस्तैद मुल्क के बानी कायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 148 जन्म दिहाड़ो अॼु मल्हायो पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में आम मोकल मज़ार कायद ते कारजी तब्दीली पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल के दस्ते गार्डन जा फर्ज संभाले वरता। मुख्तलिफ शहरन में तकरीबुन थियल सदर आसिफ अली ज़रदारी और वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ तरफा कायद-ए-आज़म जी जन्म दिहाड़े ते भेटा पेश। सदर चयो आहे त हू कायद-ए-आज़म जी बसीरत लाजवाल हिम्मत और बेमिसाल अज़म जी याद ताज़ी करे रहिया आहिनि। कायद-ए-आज़म उहो करे ॾेखारियो जंहिंखे केतिराई माण्हू नामुमकिन समझंदा हुआ। वज़ीर-ए-आज़म जो चवणु आहे त कायद-ए-आज़म जे अणथक मेहनत सबबि पाकिस्तान वतन वजूद में आयो। कायद जी जदोजहद जो सफ़र यकीन की ताकत ज़रिए ख्वाबन की ताबीर जो सबूत है। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में क्रिसमस जो दिहाड़ो मल्हायो पियो वञे। मुल्क में मसीह बिरादरी तरफा घरनि ऐं गिरजाघरनि खे सिंगारियो पियो। अॼु गिरजाघरनि में ख़ासि इबादतूं पिणु थींदियूं जिन में पाकिस्तान जी तरक्की तोड़े सलामती जे लाइ दुआऊं घुरी वेंदियूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ मिसाइल ग्रुप बाबति अमरीकी पाबंदियूं रद्द करे छॾियूं। सदस्य चवणु आहे त मिसाइल प्रोग्राम दिफ़ा लाइ अमरीकी पाबंदी जो को भी जवाब नाहे ऐं खेनि क़बूल नाहिनि। पाकिस्तान पंहिंजो दिफ़ा मज़बूत कंदो रहंदो। दहशतगर्दी जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियो आहे। दहशतगर्दनि जे हिक हमले में 17 जवान शहीद थिया। दहशतगर्दनि सां टिबी मुक़ाबिलो कयो पियो वञे। तहरीक इंसाफ़ सां ॻाल्हियुनि जो मक़सदु ज़ाती मुफ़ादनि खे क़ौमी मुफ़ादनि जी मातहत करणु आहे। क़ौमी मुफ़ाद साम्हूं रखी ॻाल्हियूं थियूं त क़ौमी बदी में इज़ाफ़ो थींदो। मुल्की मुफ़ाद में फ़ैसिला करण सां मइशत वधीक मज़बूत थींदी। फौजी अदालतुनि बाबति अमरीका ऐं यूरोपीय यूनियन जा ख़दशा रद्द। परडेही ऑफिसी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तान जो कानूनी निज़ाम आलमी इंसानी हक़नि मूजिबि आहे। कानून में शहरी ऐं सियासी हक़नि जी आलमी मुआहदे जूं शिकूं भी शामिल आहिनि। पाकिस्तानी कानून में आला अदलिया ज़रिए अदालती नज़रसानी जी गुंजाइश मौजूदु आहे। कानून में इंसानी हक़नि बुनियादी आज़ादियुनि खे हथी ॾियणु ऐं हिफ़ाज़त जी ज़मानत मिलियल आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जदीद दौर में इंफ्रास्ट्रक्चर मोटरवे न पर ब्रॉडबैंड इंटरनेट आहे। इस्लामाबाद में वेठल पोढ़नि खे इंटरनेट व्हाट्सएप फेसबुक ऐं इंस्टाग्राम जी का ॼाण नाहे। बजट तैयार ऐं मंज़ूर कंदड़नि खे नई नस्ल जी का भी गिणती नाहे हूंदी। इस्लामाबाद में वेठल पीरसन बजट तैयार कंदा ऐं असेंबली में वेठल पोढ़ा सियासतदान वरी मंज़ूर करे छॾींदा आहिनि। मौसमियाती तब्दीली सबबि मुतासिर दुनिया जे 10 मुल्कनि में पाकिस्तान भी शामिल आहे। अमीर मुल्कनि सनतूं क़ाइमु करे ग़रीब मुल्कनि खे तबाह कयो। अमीर मुल्कनि खे इहा दौलत हाणे मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण ते ख़र्च करणी पवंदी। नौजवान नस्ल खे जमहूरी ऐं पुरअमन अंदाज़ में डिजिटल राइट्स लाइ जदोजहद करणी पवंदी। पीपी शहीद भुट्टो के बानी शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो के फर्जंद जुल्फ़कार अली भुट्टो जूनियर सिंधु दरिया मां केनाल कढण के मनसूबे के सिंध के क़त्ल आम जो मनसूबो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त सिंधु दरिया मां केनाल कढण की ॻाल्हि सिंध के क़त्ल आम जो मनसूबो आहे। सिंधु दरिया में एतिरो पाणी ई नाहे जो केनाल कढिया वञनि। केनाल निकिता त समूरी सिंध तबाह थी वेंदी। हुकूमत वटि सिहत तालीम ऐं रोज़गार लाइ रक़म नाहे पर अवाम के तबाह करण लाइ केनाल कढिया पिया वञनि। आलमी इदारा हुकूमत के केनालनि लाइ फंड ॾियण लाइ तैयार नाहिनि। मामले खे सम्झणु घुरिजे। पीरकोट भरिसां सोलंगी ऐं नारेचा धुरनि में पुराणे तकरार तां 5 ॼणा क़तल। ॻोठ गागड़ी में पुराणे तकरार तां 5 ॼणा गोलियुनि जो खाज। मारझोलनि जा नारेचा बिरादरी जा 3 ऐं सोलंगी बिरादरी जा 2 ॼणा शामिल। वाक़े सबबि इलाइक़े में छिकताण वक़्फ़े सां फायरिंग सबबि माण्हू घरनि ताईं महदूद। ICC चैंपियंस ट्रॉफी जो शेड्यूल जारी करे छॾियो। मेगा इवेंट जूं 15 मैचूं पाकिस्तान ऐं गॾियल अरब इमारात में थींदियूं। इवेंट जी शुरूआत 19 फरवरी ते कराची में मैच सां थींदी। टूर्नामेंट जो फाइनल 19 मार्च ते खेॾियो वेंदो।